तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुझे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब दे शिफ़ा मियाँ मरीज़न के। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? सभु ठीकु ठाक हूंदव? एक भेरो ॿीहर तव्हांखे वेलकम चवां थो पंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी एक्सप्लोरर शाहिद सिद्दीकी में। लास्ट व्लॉग में मूं तव्हांखे न्यूज़ीलैंड जे बारे में ऐं न्यूज़ीलैंड जी इमिग्रेशन जे बारे में कुझु मथाछिरियूं शयूं या कुझु मेन फीचर्स जेके आहिनि, कम जूं ॻाल्हियूं, उहे ॿुधायूं हुयूं। उमेद त तव्हांखे उहे पसंदि आई हूंदियूं ऐं कुझु हेल्पफुल थियूं हूंदियूं, का गाइडलाइन तव्हांखे मिली हूंदी। सो अॼु जेको आहे सो आउं तव्हांखे थोरो डिटेल में हाणे ऐं कुझु थोरो सो ॿी एंगल खां ॿुधाईंदुसि। त अॼु जो जेको व्लॉग आहे सो बि न्यूज़ीलैंड इमिग्रेशन जे बारे में आहे, पर न्यूज़ीलैंड इमिग्रेशन जी जेका आहे सा स्किल्ड रेज़िडेंट पाथवेज़ आहिनि उहे आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। त स्किल्ड रेज़िडेंट पाथवेज़ जेके आहिनि उहे टिनि क़िस्मनि जा आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ो आहे स्किल्ड माइग्रेंट कैटेगरी, उनखे सॾिबो आहे, ऐं ॿियो आहे ग्रीन लिस्ट पाथवे, ऐं टियों आहे ट्रांसपोर्ट ऐं केयर गिवर्स पाथवे। त जेको सभ खां पहिरीं आहे स्किल्ड माइग्रेंट पाथवे, उन जे बारे में मूं तव्हांखे लास्ट व्लॉग में थोरो घणो ब्रीफ तव्हांखे मूं ॿुधायो हुयो। त हिन पाथवे में जिन माण्हुनि वटि के स्पेशल क़िस्म जूं ख़ासि क़िस्म जूं जेके हिते इन डिमांड आहिनि, स्किल्स आहिनि, त उहे जेके आहिनि उहे हिते स्किल्ड माइग्रेंट कैटेगरी में डायरेक्ट रेज़िडेंट जे लाइ एलिजिबल थी सघनि था। त ॿी जेका कैटेगरी मूं तव्हांखे लास्ट व्लॉग में ॿुधाई हुई उहा हिन रेज़िडेंट वीज़ा में नथी अचे, साम्हूं ॿुधाई हुई तव्हांखे AEWV। AEWV इज़ एक्रीडेटेड एम्प्लॉयर वर्क वीज़ा। त उहो इन करे इन कैटेगरी में स्किल्ड रेज़िडेंट वारी में नथो अचे, छाकाणि जो उहा रेज़िडेंट वीज़ा न आहे, उहा टेम्पररी वर्क वीज़ा आहे। अॻे इहा 3 सालनि जे लाइ हुई, त हाणे जेको आहे सो उनजो जेका मुदो वधायो आहे न्यूज़ीलैंड गवर्नमेंट, ऐं 3 खां हाणे 5 साल करे छॾियो अथऊं। त हाणे तव्हां जेकॾहिं उन वीज़ा ते अचो था त 3 खां 5 साल रही सघो था। पर उन कैटेगरी में या उन जेको आहे सो वीज़ा जे लाइ बि कुझु शर्तूं शराइत आहिनि, मगर उहा थोरी सी रिलैक्सड आहे, छाकाणि जो उन में तव्हां कंहिं बि एक्रीडेटेड एम्प्लॉयर खे तव्हां अप्रोच करे सघो था। उन में कंहिं बि ख़ासि क़िस्म जूं जेके आहिनि सो स्किल्स रिक्वायर्ड न आहिनि जेके स्किल्ड माइग्रेंट कैटेगरी में आहिनि, छो जो उन में ख़ासि क़िस्म जूं स्किल्स रिक्वायर्ड आहिनि। उन्हनि स्किल्स वारनि खे पोइ रेज़िडेंट वीज़ा ॾियनि था, पर हिन में तव्हांखे रुगो वर्क वीज़ा ॾींदा 5 सालनि लाइ मैक्सिमम। पोइ वरी तव्हांखे वापसि या त मोटी अचिणो पए थो, या वरी ॿीहर को ॿियो को तरीक़ो कयो, या स्किल्ड माइग्रेंट कैटेगरी खे अप्लाई कयो, या उन्हनि एम्प्लॉयर खे या कंहिं ॿिए एम्प्लॉयर खे तव्हां वरी जेको आहे सो अप्लाई कयो, ऐं पोइ तव्हांखे वधीक जेको आहे सो एक्रीडेटेड एम्प्लॉयर वीज़ा ॾियनि। पर उन में वरी हिकिड़ी ॿी शर्त बि आहे, त उन में तव्हांखे 12 महीननि जे लाइ वरी मोटी अचणो थो पए, वरी ॿीहर अप्लाई करे अचिणो थो पए। त हीअ जेका आहे स्किल्ड माइग्रेंट कैटेगरी, उन जे बारे में वधीक डिटेल में जेको आहे सो मां तव्हांखे हिन खां अॻियां जेको व्लॉग ईंदो उन में ॿुधाईंदुसि। हींअर थोरो सो मेन फीचर्स सां तव्हांखे ॿुधायां थो, पर उन खां अॻु में आउं तव्हांखे ॿुधायां त हिन स्किल्ड रेज़िडेंट कैटेगरी में या पाथवे में ॿियूं कहिड़ियूं तरीक़ा आहिनि या पाथवेज़ आहिनि। त हिकिड़ो त आहे स्किल्ड माइग्रेंट कैटेगरी, ठीकु आहे। इहो स्किल्ड रेज़िडेंट जो हिकिड़ो पार्ट आहे, हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो तरीक़ो आहे। ॿियो आहे ग्रीन लिस्ट पाथवे। ग्रीन लिस्ट पाथवे में वरी अचनि थियूं 2 शयूं, टीयर 1 ऐं टीयर 2 लिस्ट, ठीकु आहे। टीयर 1 लिस्ट अलॻि आहे, टीयर 2 लिस्ट अलॻि आहे। त ग्रीन पाथवे में जेका टीयर 1 लिस्ट आहे उन में जेकॾहिं तव्हां स्किल सेट आहे, उन में जेके जॉब्स आहिनि या उन में जेके स्किल्स रिक्वायर्ड आहिनि, अगरि तव्हां उन्हनि जी कंडीशन्स ते पूरो थियो था, उहा ग्रीन लिस्ट जेका आहे, जेका टीयर 1 वारी आहे, उन में तव्हां डायरेक्ट एलिजिबल था थी वञो रेज़िडेंट वीज़ा लाइ। जॾहिं त जेका ग्रीन लिस्ट में जेका वरी टीयर 2 वारी लिस्ट आहे, उन में जेके स्किल्स रिक्वायर्ड आहिनि हिते न्यूज़ीलैंड में, या उन्हनि में तव्हां फॉल कयो था कैटेगरी में, उन लिस्ट जी स्किल्स में, ऐं तव्हां वटि एक्सपीरियंस आहे या क्वालिफिकेशन जेके बि फॉर्मेलिटीज़ आहिनि पूरियूं करियो था, त पोइ तव्हांखे 2 सालनि जे लाइ हिते वर्क वीज़ा पहिरीं मिलंदो, 2 साल तव्हांखे हिते जॉब करणी पवंदी, ऐं पोइ जेको आहे सो तव्हां एलिजिबल थींदव रेज़िडेंट वीज़ा लाइ।
ठीकु आहे न। त अॻियां अगेन इहो अची वियो स्किल रेज़िडेंट वीज़ा में, ठीकु आहे। मगर इहा आहे पाथवे नंबर 2 जेके ग्रीन पाथवे सॾिजे थो, जंहिंमें इहे मूं तव्हांखे ॿुधाया त ग्रीन में टीयर 1 जी लिस्ट अलॻि आहे स्किल्स जी, ऐं टीयर 2 जंहिंमें स्किल्स जी लिस्ट वरी अलॻि आहे। ऐं टियों जेको पाथवे आहे जेको स्किल रेज़िडेंट में, सो आहे ट्रांसपोर्ट सेक्टर ऐं केयर गिवर्स। इहो बि मूं तव्हांखे लास्ट वारे व्लॉग में थोरो घणो मथाचरो जेको आहे सो मेन कम वारियूं ॻाल्हियूं उहे ॿुधाए छॾियूं हुयूं, पर हिन में आउं तव्हांखे इहो वरी ॿीहर थोरो सो वरी ब्रीफ करे छॾियां त इन वीज़ा में जेको आहे सो जेके हेल्थ सां रिलेटेड आहिनि या ट्रांसपोर्ट सां रिलेटेड आहिनि, जीअं ट्रांसपोर्ट में बस वारा ड्राइवर्स थी विया, ट्रक ड्राइवर्स थी विया, त उहे हिते अची करे कम अज़ कम 2 साल जे लाइ 24 महीननि जे लाइ उन्हनि खे हिते कमु करिणो आहे। ऐं उन जो बि हिकिड़ो शर्त आहे त उन्हनि जी घटि में घटि पघार जेका आहे सा मीडियन वेज जेका मूं तव्हांखे लास्ट टाइम बि ॿुधाई हुई 31.61 जे बराबरि तक़रीबन हींअर आहे, उहा तव्हांखे मिनिमम अर्न करणी आहे पर आवर। $31 या $32 जे लॻभॻि पर आवर जेकॾहिं तव्हांखे मीडियन वेज एम्प्लॉयर तव्हांखे ऑफर करे थो या ॾिए थो, त पोइ तव्हां इन कैटेगरी में तव्हां 2 सालनि जे लाइ वर्क वीज़ा वठी करे ऐं पोइ रेज़िडेंट वीज़ा अप्लाई करे सघो था। हा, बस ड्राइवर्स जे लाइ थोरो सो इन में लचक ॾेखारी आहे इन्हनि, त बस ड्राइवर्स खे जेको आहे सो $28 ताईं बि जेको आहे, छो जो उहो वरी ट्रांसपोर्ट सेक्टर एग्रीमेंट आहे को हिननि जो बस ड्राइवर्स सां, त उहो जेको आहे सो मिनिमम $28 जे लॻभॻि जेकॾहिं $28 प्लस कुझु आहे त उहो तव्हांखे वेज मिले थी, त इहा मीडियम वेज खां थोरो घटि आहे, पर पोइ बि तव्हां एलिजिबल थी था वञो त तव्हां 2 सालनि जे लाइ त कोई सो तव्हां हिते वर्क वीज़ा ते अची सघो था। त इहे त थी वियूं इहे हिन स्किल्ड रेज़िडेंट जेको आहे सो पाथवेज़ 3 क़िस्म जा। वरी आउं दोहरायां थो, स्किल्ड माइग्रेंट पाथवे नंबर 1, ॿियो जेको आहे सो ग्रीन पाथवे नंबर 2, ऐं टियों नंबर जेको आहे सो इहो केयर गिवर्स ऐं ट्रांसपोर्ट वर्क वीज़ा वारो। त इहे 3 पाथवेज़ जेके आहिनि इहे मुख़्तलिफ़ आहिनि AEWV खां, यानी एक्रीडिटेड एम्प्लॉयर वर्क वीज़ा खां। एक्रीडिटेड एम्प्लॉयर वर्क वीज़ा में ओनली तव्हांखे टेम्पररी वर्क वीज़ा मिलंदो 3 खां 5 साल जे लाइ। त हिन में फ़ाइदो छा आहे तव्हांखे? हिन में तव्हांखे फ़ाइदो इहो आहे त तव्हांखे इनडेफिनेट वीज़ा मिलंदो ऐं तव्हां जेको आहे सो अची करे हिते पंहिंजे रेज़िडेंट वीज़ा वठी सघो था। ॿिन्ही कैटेगरीज़ में 2 ॻाल्हियूं ख़ासि तौर ते ॿुधाइण ज़रूरी आहिनि। हिकिड़ो त तव्हांजी एज 55 सालनि खां घटि हुजे। ॿियो, तव्हां एक्रीडिटेड एम्प्लॉयर खां ई जॉब वठंदव। ईअं न आहे त कंहिं बि एम्प्लॉयर्स हिते तमामु घणा आहिनि, ठीकु आहे न। हिकिड़ो किरियाना जो दुकानु खोले वेठो आहे या होटल ते आहे या काई बि जॉब आहे, त उहो होटल वारी जॉब थी या जेको आहे सो रेस्टोरेंट्स वारी जॉब्स, त हाणे तमामु घणा रेस्टोरेंट्स आहिनि। रेस्टोरेंट वारो बि जेको आहे सो जेको आहे सो एक्रीडिटेड एम्प्लॉयर नथो थी सघे। उहो तव्हांखे मूं ॿुधायो त एक्रीडिटेड एम्प्लॉयर्स जी लिस्ट मूं लास्ट टाइम पंहिंजे पुठे व्लॉग में डिस्क्रिप्शन वारे हुन में बॉक्स में लिंक विझी छॾियो हुयो, त उहो तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो ऐं जे न ॾिठो आहे त महिरबानी करे ज़रूरु ॾिसो। उन सां गॾु यादि अची हिकिड़ी ॻाल्हि त असांजे चैनल खे महिरबानी करे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾु घणे में घणो शेयर करियो त जीअं घणे में घणा माण्हू हिन मां फ़ाइदो वठी सघनि। मुंहिंजे ख़्याल में त अॼोके ॾींहं लाइ, अॼोके व्लॉग लाइ एतिरो काफ़ी आहे। उमेद त तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो। अॻिले व्लॉग में मां इन्हनि कैटेगरीज़ खे वधीक डिस्क्राइब कंदुसि डिटेल में। त कीप वॉचिंग तव्हांजो पंहिंजो चैनल सिंधी एक्सप्लोरर शाहिद सिद्दीकी। थैंक यू वेरी मच। मुकरानी कोन्हे, गॾु सदाईं गॾु। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।